आऊं पहिरीं साईं शबीर मेमण साहब ऐं उन जी मुकमिल टीम प्रिंसिपल जो आऊं सलाम थो करियां त हिते अॼु नंढड़ी मशल ॿारे उहा मशल जी जेको चमकाट आहे उन नूरीअ जे चमकाट वांगुरु आहे। जीअं कींझर में राति जो हूअ पंहिंजे पीउ सां गॾु जॾहिं ढंढ में वेंदी हुई त उनजो पांध लहे थो त पोइ लतीफ़ साईं छा थो चए त हे कींझर में बाहि भरी हेॾीअ वेल किया न को वरना विझिजो न को शम्स शुआ लथो पांध मुआ मए चढ़ंदे मकड़ी। तव्हां सोचो त हीउ जेको शो आहे सॼी सिंध ताईं वेंदो जेको हिननि जवान छोकिरनि नचायो आहे। साईं शबीर जे ऐं साईं असांजो प्रिंसिपल साहिब जे अॼु आमद खान हायर सेकेंडरी स्कूल आमद खान बलोच जो जेको हे नंढड़ा गुलाब जहिड़ा गुल वेठा आहिनि, शायदि साईं मोहम्मद सन कलमती, साईं पीराणू खान, वॾेरो अब्दुल रज़ाक जो रूह बि अॼु ख़ुशि थी ताड़ियूं वॼाईंदड़ हूंदो त का हिते मशल भरी आहे, हिते माण्हू आहिनि, अञा रुञ मां रड़ अचे पई। इहे माण्हू आहिनि जेके असांजी मशल खे खणी पाए तकमील ताईं पहुचंदा। ऐं आख़िरी बैत ॾियां थो छो त टाइम आहे ई कोन्हे त जे मूं जीअं हूंदो न त पाण ई सारींदा सिपरी, जो मूं जीअं हूंदो न त पाण ई सारींदा सिपरी, पाणी पिंबड़ियुनि मां वाका करे वहंदो न, मुंहिंजो दर्द दिलि ते हमेशह हूंदो न, सुम्हणु कोन ईंदो न, जाॻियो पिया यादि कंदा हणण हकलण ॿेली सारण मांझाई मरक, हणण हकलण ॿेली सारण मांझाई मरक, विझनि कोन फ़र्क़ु रुक वंदी रांदि में। जीअं लतीफ़ जीअं सिंध। वॾी महिरबानी।